अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 27 फेबरवरी संडे ऐं सुबुह जा थिया आहिनि 11। मां पंहिंजे व्लॉग जी इब्तिदा थी कयां। ज़ाहिरी ॻाल्हि आहे संडे मुंहिंजो थोरो मज़े जो ॾींहुं हूंदो आहे, इंजॉयमेंट जो ॾींहुं हूंदो आहे जंहिंमें मां एक्स्ट्रा निंड लाज़मी कंदी आहियां। सो 10 बजे उथियमि, नाश्तो वाश्तो कयो आहे, कुझु चिकन वारे खे कॉल कयमि त चिकन ॾेई वञे त मां उहो सॼो ठाहे ठुके हिसा करे रखां। ऐं उनखां सवाइ कपिड़ा धोइणा आहिनि मूंखे, अॼु प्लांट्स खे पाणी ॾियणो आहे, इलाही सारा कम आहिनि जेके कंटिन्यू हाणे थींदा रहंदा। ऐं सुभाणे सुबुह सवेर पंहिंजा कपिड़ा धोई विधा आहिनि, सो इन जा सुकी वेंदा जेसि ताईं मां धोइणु शुरू कंदमि। हवा ॾाढी तेज़ आहे अॼु ऐं मिटी बि इलाही आहे, त बसि इहा ई मौसम आहे, इहा ई सूरत हाल आहे। सो घर जो हाल बसि हाणे बुरो ई रहंदो, अलाह ख़ैरु कंदो, अलाह के ग़लति मक़सदु नथी चवां, डस्ट जे हिसाब सां थी चवां। त हाणे इहा मिटी जेका आहे न पई वसंदी ऐं इहो माहौल ईअं ई हूंदो। ऐं इहे ॾिसो बहार मुंहिंजे ॾाढ़ूअ ते अची वई आहे, सो मूंखे इंतज़ारु आहे त हे कॾहिं जेको आहे पूरो साओ थींदो, सुहिणो थींदो ऐं मूंखे हिनखे बि डेकोरेट करिणो आहे। सो इंशाल्लाह मां ॻोठां थी करे अची ऐं पोइ हिन ते पंहिंजो टाइम स्पेंड कंदमि। बाक़ी बची सिलाई, मुंहिंजा कपिड़ा उहे त सिबजंदा रहंदा आहिनि कहिड़ो फ़र्क़ु थो पए। ऐं हे ॾिसो हीअ जेको आहे प्लांट हमेशह सियारे में ईअं सुकी काठी थी वेंदो आहे, ऐं हाणे बहार आयो आहे, हे निकिरणु शुरू थियो आहे। हिनखे बि का प्रॉपर जाइ ॾियां त जीअं ही मथे वेंदो ऐं ॾाढो मतिलबु विचड़ी वेंदो आहे, इलाही वधी वेंदो आहे। सो मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। सो माशाल्लाह अलाह जा करम आहिनि। त हाणे वञा थी अंदरि इन कपिड़नि खे विझां मशीन में ऐं चिकन वारे जो इंतज़ारु कयां, जीअं उहो ईंदो त पंहिंजो धोई पोई हिसा करे रखंदमि। ऐं मिटी हिननि ते जाम पई आहे, साफ़ु करण जो को फ़ाइदो न आहे, छो त हवा में अञा ताईं मिटी आहे। ऐं हाणे त इहे मार्च अप्रैल त रुगो धूड़ ई धूड़ हूंदी आहे। सो ख़ैरु आहे, अॻे पोइ मां वापसीअ ते ॻोठ खां वापसीअ ते अची हिननि खे मां प्रॉपरली जेको आहे धोईंदमि बि, सेट बि कंदमि, साफ़ु बि कंदमि। ऐं हे ॾिसो न मज़े जो प्लांट, हे मुंहिंजो इलाही वॾो थी वियो हिन में। पोइ जॾहिं ॿिले हिते जंप ॾिनो ऐं मुंहिंजो हिकिड़ो गमलो बि भॼी पियो त हे भॼी पियो प्लांट, त मां हिन ख़ाली कुंडी में पोखे छॾियो। त ॾिसो हिते लॻी वियो आहे। हिन जा हे जेके लाइट ग्रीन कलर जा तव्हांखे नज़र ईंदा हिसा, हीअ नंढिड़ो, हीअ हेॾां हिते, त इहो फुटे थो। सो शुक्र अल्हम्दुलिल्लाह, ॾाढी ख़ुशी थींदी आहे मूंखे। बहरहाल ऐं सोचां थी कुझु सफ़ाई ज़रूरु कंदमि हितां जी, छो त जो मां पाणी वाणी ॾींदमि न प्लांट्स खे त हिन मिटीअ जे करे हिते गप थी वेंदी, तंहिंजे करे थोरो वाइपर सां ई इहे पन ऐं मिटी हिकु पासे कंदमि। मुंहिंजी प्यारी निम वधे थी पई ऐं हे बि माशाल्लाह, हे ॾिसो पहिरियों मां हिकिड़ो शो कयो हुअमि, हीअ वधी वियो, उनखां पोइ हे निकितो हो, हाणे वरी हे निकितो आहे। अहिड़ा नंढा नंढा हिन में खोड़ सारा आहिनि ऐं मां बसि ॾाढी ख़ुशि थींदी आहियां न हिननि खे वधंदे ॾिसी। सो हलिजे थो अंदरि, मां अंदरि अची वई आहियां ऐं हिते मुंहिंजी सुराण सदोरी कमु थी करे। हे लंच जी तयारी आहे। अॼु मां ठाहींदमि चाइनीज़ राइस, असां उन्हनि सां हमेशह पचाईंदा आहियूं। छा पचाईंदा? अफ़गानी कबाब। इहो मुंहिंजो हाल इहो ई अथव, बसि ॾिसो। ऐं हिते कीमो कढी रखियो आहे, खीर कढ़ी वियो हिकिड़ो, ॿियो जेको खीर 2-3 ॾींहंनि जो गॾे हिते रखियो उहो बि कढ़े पियो, ऐं सुराण चांवर भिॼाए चुकी आहे। सो आस्ते आस्ते लंच जी बि तयारी आहे। किचन जो कमु सुराण संभालियो आहे ऐं मां हाणे वञी वॉशिंग एरिया में देरो ॼमाईंदमि। मुंहिंजो कपिड़नि धोइण जो सिलसिलो जारी आहे ऐं हेॾा मशीन बि बंदि थी वई आहे। सो अचां थी, इन विच में मूंखे कुझु ॿिया कम करणा आहिनि। ऐं सुराण जो सब्जी कटण जो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे। हे सुराण कोई नई रेसिपी ठाहींदी, पटाटनि जी वीडियो ठहंदी। अच्छा, हे हिते हिन जो पूरो जेको आहे दुकानु निकितो पियो आहे। ऐं उनखां सवाइ मां ही चिकन घुरायो, अची वियो 2 किलो चिकन आहे, हीउ धोतो अथमि, साफ़ु कयो अथमि। ऐं मुंहिंजे ख़्याल में सलमा अल्ताफ़ शायदि मूंखां पुछियो हो त मां चिकन कीअं फ्रीज़ कंदी आहियां, त उहो ॿुधाए। सो हीउ चिकन अची वियो, हिनखे धोतो अथमि, साफ़ु करे हिन जा जेके बि छिछड़ा विछड़ा हुया मथां चर्बियूं उहे लाहे। ऐं हाणे ही आहिनि मूं वटि थेलियूं, नंढियूं वॾियूं हर साइज़ जूं हूंदियूं आहिनि, जेतिरो वॾो हिसो ठाहिणो हुजे उन हिसाब जी थेली खणी ऐं पोइ मां मार्कर सां उन ते लिखी छॾींदी आहियां त मूंखे बिरयानी ठाहिणी आहे, बोड़ जे लाइ, पुलाउ जे लाइ, कहिड़ी शइ जे लाइ मूंखे अगरि कॾहिं एक्स्ट्रा चिकन हूंदो आहे, 2-3 बूटियूं बची पयूं कंहिं बि हिसे खां वधियूं, त मां उन ते एक्स्ट्रा बि लिखी छॾींदी आहियां। ठीकु आहे। ऐं कॾहिं ईअं बि थींदो आहे त हॾियुनि वारा सॼा जेके बि हिसा हुजनि, जीअं खंभड़ियूं हूंदियूं आहिनि, निड़घुट, इहे अलॻि करे मां इन्हनि खे रखंदी आहियां यखनी जे लाइ। त पोइ यखनी जो तरीक़ो मां सेखारियल आहे, मुंहिंजो शेयर बि कयल आहे यखनी पुलाउ पचाइण जे लाइ। त हीअ जेको आहे मुंहिंजो आहे तरीक़ो फ्रीज़ करण जो। सो हाणे मूंखे जहिड़े क़िस्म जा हिसा ठाहिणा आहिनि मां हिननि जा नाला उन्हनि ते लिखंदमि थेलियुनि ते,
ऐं मां उन हिसाब सां ओतिरो गोश्त ओतिरी क्वांटिटी इन्हनि में विझी ऐं हिननि खे रखंदमि फ्रीज़र में। सो ही नंढियुनि थेलियुनि में नंढा नंढा हिसा रेडी आहिनि। त मुंहिंजो तरीक़ो इहो ई हूंदो आहे, जीअं हिन ते लिखियलु आहे ॿोड़, ऐं हीअं मां काई डिश खणंदमि, को नंढिड़ो हे थाल आहे, कुझु बि उन्हनि खे चङी तरह सां प्रॉपरली वेड़े हिन ते ॾिसो बिरयानी, यखनी, पुलाव, कढ़ाई, त जेको जेको पचाइणो आहे ओड़ो ओड़ो जेको हिसो ठाहे उन हिसाब सां उन्हनि खे पैक करे चङी तरह सां ज़िपलॉक बैग हुजनि तॾहिं बि ठीकु आहे, न त आम सिंपल थेलियूं जहिड़ियूं बि हुजनि त उन्हनि में हिननि खे विझी हाणे मां हिननि सभिनीनि खे चङी तरह सां हिन प्रॉपरली मुंहुं जेको आहे वेढ़े ऐं हिननि खे हिते रखंदमि ऐं पोइ मां इहे थाल रखंदमि फ्रीज़र में। संडे आहे, अॼु मासी न ईंदी, सुराण थांव थी धोए ऐं हिते मां पंहिंजी खाधे जी लंच जी तयारी थी कयां। मुंहिंजो खाधे जो लंच जो प्रोसेस जेको आहे जारी आहे। चांवर हिते बॉइल था थियनि ऐं हिते टमाटर जो पेस्ट ठहे थो पियो ऐं कबाब कचा पका रेडी आहिनि ऐं चांवरनि जे लाइ हिते तयारी आहे। ऐं कंहिंखे बि अगरि मुंहिंजी हीअ रेसिपी खपे त अफ़गानी कबाब बाय नसरीन वफ़ाई तव्हां ॾिसी था सघो, ऐं चाइनीज़ राइस या वेजिटेबल राइस, एग फ्राइड राइस, इहा बि रेसिपी आहे, ठीकु आहे। सो हे एतिरा टेस्टी हूंदा आहिनि, यकीन कयो, न हिन में गरम मसालो आहे, न अदरक थूम आहे, बीफ जो कीमो आहे, ऐं सिंपल 2-3 इंग्रेडिएंट्स हिन में शामिल आहिनि। उन सां हे एतिरो त लज़ीज़ हिकिड़ी शइ ठहे थी। ऐं हूअं त इहे मानीअ सां, नान सां, सादनि चांवरनि सां खाई था सघजनि, पर हिकिड़ो दफ़ो मां दावत में पचायमि त चाइनीज़ राइस बि हुया, इहे कबाब बि हुया। जॾहिं खां ॿारनि गॾु इन्हनि ॿिन्ही शयुनि खे पाण में गॾु खाधो, त हाणे हमेशह असां जॾहिं बि अफ़गानी कबाब ठाहींदा आहियूं त चाइनीज़ राइस सां ठाहींदा आहियूं। सो इहो ॾिसजो ज़रूरु रेसिपी, तव्हांखे मज़ो ईंदो ॾाढो, सिंपल ऐं टेस्टी। ऐं पहिरें दफ़े में जेको बि ठाहे त उहो बिल्कुलु थोरो ठाहे, छो त मां तव्हांखे पसंदि न अचे त ध्यानु न थिए तव्हांजो, त थोरे की में मां तव्हां ठाहे था सघो। सो हे मज़ेदार, ओहो, अॼु मां 2 दफ़ा पंहिंजो हथु साड़ियो आहे। चांवर बि रेडी आहिनि ऐं मज़ेदार लंच जेको असांजो रेडी आहे। हाणे आहे लंच टाइम ऐं पोइ जेको आहे खाई पी नमाज़ पढ़ंदासीं, उनखां पोइ अलाए छा कंदासीं, केतिरो थकिजी पवंदासीं, कुझु चई नथा सघूं। सो मैं विझंदमि धाणा, बिस्मिल्लाह। त हूअं त हे ॾेखारण जो को ज़रूरु कोन्हे, जंहिंखे बि ॾिसणो आहे त उहो मुंहिंजी रेसिपी ॾिसी वठे, पर वरी कोई न कोई पुछंदो आहे त तव्हां फाइनल लुक ॾेखारियो। हा, त हिननि जी रेसिपी बहरहाल मौजूदु आहे, हे हिन जो फाइनल लुक आहे। ॾाढो मज़ेदार, ॾाढो टेस्टी हीअ डिश आहे, जेका मां कंहिं मैगज़ीन मां सिखी हुई ऐं उनखां पोइ हीअ हाणे असांजे खाधे जो हिसो थी वई आहे। शाम जा 7 थियण वारा आहिनि ऐं सांझीअ जी निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं डिनर न आहे ठाहिणो, छो त मंझंदि वारो खाधो काफ़ी सारो पियो आहे, त बसि उन मां ई असांजो टाइम गुज़री वेंदो। ऐं ज़ाहिर फेवरेट बि आहे, ईअं न आहे मजबूरीअ में टाइम नथो गुज़ारिजे। ऐं मंझंदि खां पोइ, मंझंदि जी मानीअ खां पोइ रेस्ट कयो, 3 पहिरीं निमाज़ पढ़ी, पोइ वॉक कई, वॉक करे अची चांहि पीती अॼु मां, छो त मुंहिंजे गले में कुझु मसइलो थो थिए, गलो ख़राबु आहे शायदि। ऐं जॾहिं बि मां कुझु ट्रैवल जो प्लान कयां थी त कुझु न कुझु गड़बड़ शुरू थी वञे, हालांकि इहे सफ़र मां शौक़ु सां थी कयां। ऐं उनखां पोइ ढेर कपिड़नि जो जेको मां सुबुह धोतो उहे सुकी विया, उहे सॼा लाहे रखिया अथमि। उहो राति जो ड्रामा वामा ॾिसंदे वेड़ींदासीं ऐं अॼु राति जो मां इहो TV ॾिसंदे कुझु पंहिंजो सामान बि पैक कंदमि, पैकिंग शुरू कयां, छो त हिन महिल ताईं मां जेका पैकिंग कई आहे उहा ॿियनि जी कई आहे, ॿियनि सिलसिलनि जी कई आहे, ऐं मां पंहिंजी पर्सनल न कई आहे। सो अॼु जेका कुझु सिर्फ़ु कपिड़ा वग़ैरह पैक कंदमि, कुझु गिफ्ट्स ॾियणा वठणा आहिनि उहे पैक कंदमि, ऐं पोइ शायदि थी सघे थो मां 1 तारीख़ वञा, थी सघे थो, अञा इहो 100% कंफर्म कोन्हे, 50-50 आहे। त उनखां पोइ फाइनली इंतिहाई पर्सनल जेका वरी थींदी पैकिंग, उहा त बिल्कुलु वञण जे टाइम ते थींदी, जीअं क्रीम, लोशन, ब्रश, पेस्ट, फ़ोन, चार्जर ऐं अहिड़े क़िस्म जूं शयूं जेके इंतिहाई इस्तेमाल जूं, जेके रोज़ु खपनि थियूं, मां पैक करे रखी नथी सघां, उहे एंड टाइम ते पैक थींदियूं। त इहो सिलसिलो आहे ऐं कमकारियूं इलाही आहिनि माशाल्लाह। ऐं ॿियो त जॾहिं मां ॻोठु वेंदमि त उतां मां न त असां राब्ते में रही सघंदमि, ॿिए बि कंहिं कमेंट जो जवाबु ॾेई वठां
या मां अपलोड न कंदमि कुझु, छो त असांजे ॻोठ में कुझु प्रॉब्लम आहे इंटरनेट जो, ठीकु आहे। सो वीडियोज़ ख़ूब ठाहींदमि इनशा, ऐं पर उहे पोस्ट मथां मां उतां न करे सघां, ट्राए कंदमि, थी सघियो त वाह वाह, न थियो त काई ॻाल्हि न आहे। तव्हां सां राब्ते में रहिबो इनशा, पर वीडियोज़ रेगुलर पोस्ट करण जो वाइदो नथी करे सघां। सो अॼु जो भरपूर ॾींहुं रहियो माशाल्लाह, इलाही सारा कम कया, इलाही कुझु निपटायो। इन करे मां अॼु कपिड़ा बि धोई छॾिया ऐं चिकन घुराया, मुंहिंजा हिसा वग़ैरह ठाहे रखिया त जीअं पोयां सुराण खे मसइलो न थिए, सुराण हिते हूंदी। सो छो त हुनजी मोकलूं न आहिनि, ॿारनि जा इम्तिहान थियण वारा आहिनि स्कूल में, त उनखे हिते रहणो आहे हर हाल में, तंहिंजे करे उहा हिते हूंदी त मां इहे सॼा कम कारियूं कयां थी त जीअं हुनखे पोयां सहूलियत हुजे। ऐं पंहिंजा कपिड़ा बि मां न पई चाहियां ॿियरनि कपिड़नि जी बास्केट भरी पई आहे, तो हिते ई रहियल हुजे, उनखे बि धोतमि। सो इहो ई सिलसिलो आहे, इहे कम कारियूं आहिनि, तयारियूं आहिनि मुंहिंजो इनशा। सो अञा ताईं कंफर्म न आहे त कॾहिं थो वञिजे, पर सुभाणे त न, परीहं तरीहं इनशा। सो अॼु जो व्लॉग इहो ई आहे, ॿुधाइजो ज़रूरु तव्हांखे कीअं लॻो, सॼे ॾींहं जी कई कमाई कारगुज़ारी तव्हां सां शेयर कई अथमि, यकीन तव्हांखे वणी हूंदी। ऐं अॼु मां हिकिड़ी पपेट शो बि हिकिड़ी वीडियो शेयर कई, बसि नंढा नंढा मैसेजिस आहिनि, हिकिड़ी फन ऐं मस्ती जे ज़रिए ॿारनि खे थोरी नसीहत करणी आहे, त कोशिशि कयो घणे खां घणे ॿारनि ताईं इहा पहुचायो, ऐं जिन जिन फैमिलीज़ में ॿार आहिनि उन्हनि सां शेयर कयो, त कोई बि मां वरी चवंदमि, कोई बि सिंधीअ में अहिड़ो कमु नथो करे। मां पंहिंजी तारीफ़ नथी कयां, पर हिकिड़ो फैक्ट आहे त अहिड़े क़िस्म जूं वीडियोज़ अवेलेबल कोन्हनि के, ऐं मां पंहिंजे वस हर कोशिशि थी कयां, जेतिरो बि मूंखे अचे थो, जेको मुंहिंजो टैलेंट आहे, जेके मुंहिंजा आइडियाज़ आहिनि, मुंहिंजी पूरी कोशिशि आहे त तव्हां सभिनीनि सां उहो मां शेयर कयां। सो तव्हांजो फ़र्ज़ु आहे त तव्हां एप्रिसिएशन तव्हांजे तरफ़ां इहा थींदी त तव्हां उन कम खे घणनि खां घणनि माण्हुनि ताईं पहुचायो। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो, ज़िंदगी रही त इनशा सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। मुंहिंजी तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। अल्लाह वाही।